नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे बिरशाह खां ख़बर ॾींदा आहियूं। बिरशाह खां मुख़्तलिफ़ शहरनि ॾे वेंदड़ रोड ते गैर क़ानूनी स्टाल रेड़ा मुख़्तलिफ़ दुकान लॻाया विया आहिनि, जंहिं जे करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि, शहरियुनि, स्कूल जा शागिर्दनि या वरी मरीज़नि खे ट्रैफ़िक जाम जे करे सख़्त परेशानी ऐं केतिराई कलाक रोड बंदि हुजण मामूल बणियल आहे। ट्रैफ़िक जाम जे करे हादसा बि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। बिरशाह जो मुख्य रोड ट्रैफ़िक जाम हुजण करे स्कूल वेंदड़ शागिर्द या शागिर्दियाणियूं पंहिंजे स्कूलनि ॾांहुं वञण ते परेशान हूंदा आहिनि। बिरशाह जे मुख्य रोड खे बाईपास न हुजण करे वॾियुनि गाॾियुनि, हैवी गाॾियुनि अंदरि शहर में दाख़िल थियनि थियूं, जंहिं जे करे सुबुह ऐं शाम जे टाइम मुकमल रोड ब्लॉक हूंदो आहे, जंहिं में मुख़्तलिफ़ शहरनि ॾे वेंदड़ मुसाफ़िर परेशान थियनि था। शहरनि वस वारनि खां मुतालबो कयो त गैर क़ानूनी स्टाल रेड़ा दुकान ख़िलाफ़ कार्रवाई करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि, शागिर्दनि खे बदतरीन ट्रैफ़िक जाम खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।